कृष्ण परमार गुजरे वीडियो में असां सबक 5 ॿारहं जो लिखण सिखियोसीं। अॼु असां 12 जो 6 सबक लिखण सिखंदासीं, जंहिंमें वाव मारूफ जी आवाज़ में लफ़्ज़ अचो त पाण लिखण सिखूं। सबको टे आवाज़ स सीन ज़बर सां थींदो, ब बे ज़बर ब ऐं को काफ पेश को। सबको अचो लिखूं। स कीअं लिखबो आहे? सीन खे जॾहिं मथे ज़बर ईंदी तॾहिं थींदो सीन ज़बर स। सीन जूं टे अणियूं कढो, हिकिड़ी ॿ टे ऐं मथे ज़बर ॾियो, हिते सीन ज़बर स ब बे, उन सां गॾु बेबदक खे ज़बर ॾियो, बेबदक लिखी ही मथे ज़बर ॾियो, हिते बे ज़बर ब को काफ पेश को। काफ कलम खे ही करे मथे खणी वञो ऐं पेश ॾियो, काफ पेश को। सबको छह हूं, छह ज़बर छह यानी छह छठी के ज़बर ईंदी तॾहिं थींदो छह ज़बर छह। हूं हे वाव नून पेश हूं, टे अखर ईंदा आहिनि हूं में, हे हरणी वाव आडो ऐं नून हथ ऐं मथे पेश ईंदो। त पहिरीं छह लिखो। छह कीअं लिखबो आहे? छह खे ही सिट ते लिखो ऐं नुक्ता ॾियो 4, मथे ज़बर ॾियो, छह ज़बर छह। हूं हे वान पेश हूं, हे खे लिखो पहिरीं ही हे, उन सां गॾु वाव, ही वाव नून ऐं पेश, हे ते पेश, हे वान पेश हूं छहूं। बूट ब आवाज़, पहिरियों आवाज़ बू, बे वाव पेश बू यानी बेबदक खे वाव में पेश आयो तॾहिं थींदो बे वाव पेश बू। ऐं उहो कीअं लिखबो? बे बदक खे असां ही करे हे लिखंदासीं सिट ते ऐं उनखे वाव ॾींदासीं, ही वाव मथे पेश, ही थियो बे वाव पेश बू। टे ज़बर ट यानी टे टोपी के ज़बर, टे टोपी के लिखो, ही टे टोपी मथे ज़बर, टे ज़बर ट बे वाव पेश बू, टे ज़बर ट बूट। ही हे ये ज़ेर ही यानी हे हरणी के ये ऐं ज़ेर आया तॾहिं थींदो ही, हे ये ज़ेर ही लिखूं था। पहिरीं हे खे लिखो, ही करे ही वारण खां पोइ अॻिते छिके अचो सिट ते ऐं उनखे ये ॾींदासीं, ही थियो हे ये ज़ेर ही। बूट जी हू लिखियो आहे साॻे नमूने, बे वाव पेश बू ट टे टोपी मथे ज़बर, टे ज़बर ट बूट आहिनि। आ कई थींदो अलिफ खे जॾहिं मद आयो तॾहिं थींदो अलिफ मद आ। हे ने हे हरणी के ज़ेर आई तॾहिं थींदो हे ज़ेर हे ने। नून ज़ेर ने, नून हथ के ज़ेर आई तॾहिं थींदो नून ज़ेर ने आहिनि। सूफ़ सू जॾहिं स्वाद खे वाव में पेश आहे तॾहिं थींदो सू। स्वाद वाव पेश सू कीअं लिखबो आहे? अचो लिखूं। हे स्वाद वाव पेश सू फ फे ज़बर फ, फे फानोस के ज़बर आई तॾहिं थींदो फे ज़बर फ। सूफ ही हे ये ज़ेर ही, जी मथे लिखियो साॻे नमूने लिखंदासीं, ही करे ऐं उनखे ये ऐं ज़ेर ॾींदासीं, हे ये ज़ेर ही। सूफ़ साॻे नमूने जी पहिरीं लिखियो असां, ये लिखोसि हितां ही करे, ही थियो स्वाद ऐं उनखे वाव मथे पेश, स्वाद वाव पेश सू, ही पेश फ फे फानोस के हे लिखी ज़बर ॾियो, थियो फे ज़बर फ। सूफ़ आहिनि आ अलिफ मद आ, हे ने हे हे ज़ेर हे ने, नून ज़ेर ने आहिनि। तूत तू तॾहिं थींदो जॾहिं ते खे वाव में पेश आहे तॾहिं थींदो ते वाव पेश टू। कीअं लिखंदासीं? ते तारे खे वाव वाडे सां गॾु लिखो, ही ऐं मथे पेश ॾियो, हिते ते वाव पेश टू त ते ज़बर त, ते तारे खे हे लिखंदासीं, ते वाव पेश टू ते ज़बर त तू त ही, हे ये ज़ेर ही, हे ये ज़ेर, हे ये ज़ेर ही। तू त साॻे नमूने ते वाव पेश ते, ही वाव मथे पेश, ते वाव पेश टू ते ज़बर त, ही ते ज़बर त तू त आहिनि। आ अलिफ मद आ, हे ने हे ज़ेर हे, नून ज़ेर ने आहिनि।
सुख डाल पेश डो खे जबर ख दुख ब आवाज डाल पेश डो किने दे डाल डेडर खे असा हे सकते लिखी ए मते पेश दिना से इते डाल पेश डो ख खे जबर ख खे खटे खे ये लिखी मते जबर दिना से खे जबर ख दुख सुख सिन पेशो खे जबर ख सिन सिटी के पेश आयो तरह तो सिन पेशो ए ख खे के जबर आई तरह तो खे जबर ख अच्छा देखो सिन सिटी के पेरी ये सिन जो टेणो ए मते पेश सिन पेशो खे जबर ख खे खट और सागर मते जबर सुख साफ स्वाद सा फिर पेश फो यानी स्वाद की अलिफ आयो लिखी स्वाद के लिखबो ही करे ही लिखी मते अलिफ दिना से स्वाद सा फो फे फानोस के लिखी मते पेश दो किते फे पेश फो साफ बूटी बूटी बावस बे वाव पेश बू यानी बे बकरी के वाव में पेश आया तने तो बे वाव पेश बू बे बकरी के लिखना से ही बे ए उनके वाव ए मथे पेश बे वाव पेश बू टी टे ये जर टी टे टोपी के ये ए जेर आई तरे दे दो टी टे ये जर टी बूटी कूक यानी काफ के वाव में पेश आया तरे दे दो कू काफ वाव पेश कू काफ के असा की लिखना से काफ के हिता का ही लिखबो है अगते खणी जो पेन के पोएट खणी जो सकते उनके वरी सकते अगते खणी वनी उन सागर वाव दिनासी ही काफ वाव मते पेश काफ पेश कू क काफ सबर क काफ के वरी सागे नमूने हे लिखना सी आई हाने मते सब दिनासी ये तो कूक काफ पेश कू काफ सबर क कूक सूट सीन वाव पेशु सीन के वाव आई पेश सीन वाव पेशु टे जबरटा टे टोपी के जरे जबर आई करे तो टे जबरटा एंड उनके असा के लिखना थी ही करे ही टे मथे जबर टे जबरटा सूट प्यार छा के दो लेकिन ही मुझे ठायल वीडियो ताके पसंद अचे तो लाइक शेयर जरूर कजो ए मुझे थर एजुकेशन YouTube चैनल के सब्सक्राइब कजो मेहरबानी।